वरी आख़िर में लिखंदा वसह अनहु समान रकातिन त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां सही अहादीस सां सिर्फ़ 8 रकात तरावी साबित आहे। तरावी नमाज सुन्नत नबी मुताबिक़ केतिरियूं रकातूं साबित आहिनि सही हदीस? 8 रकातूं। सही अहादीस जो जेकॾहिं मुतालियो कजे थो त सुन्नत नमाज तरावी जेका आहे उनजो तइदाद 8 रकात आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताब सलात में हिकिड़ो बाब सलात लैल अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान फरमाइनि थियूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमणी खां बाद में फजर जी नमाज़ ताईं इन रात वारे विच वारे टाइमिंग में पाण करीम इस्लाम जेके रकातूं पढ़ंदा उन्हनि जो तइदाद पाण फरमाइनि थियूं 11 रकातूं 11 रकातनि। बल्कि ॿी जाइ ते पाण रमज़ान खे बि शामिल कयो अथनि। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताब सलात तरावी बाब फज़ल मन काम रमज़ान पाण फरमाइनि थियूं माकान यज़ीद फ़ी रमज़ान वला फ़ी गैरिही अला 11 रकातनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे रमज़ान हुजे चाहे रमज़ान खां अलावा पाण करीम सलात वसलाम जन रात जी नमाज़ 11 रकातूं पढ़ंदा 8 रकात तरावी ऐं 3 वितर। बल्कि इन हदीस में त अञा इहा वज़ाहत आहे जो पुछण वारे साहिल जेको पुछा कयो उन त सिर्फ़ु क़याम रमज़ान जे बारे में पुछा कई ऐं पाण इहा ई ॻाल्हि कयूं त नबी करीम सलात वसलाम जन खां सही सनदन सां इहो ई साबित आहे तरावी जी नमाज़ जेका सुन्नत तइदाद 8 रकातूं आहे। मज़ीद तव्हां अॻिते हलो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि त सल्ला बिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी रमज़ान समान रकातिन वल वितर। त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांखे रमज़ान में जेका तरावी नमाज़ पढ़ाई 8 रकातूं पढ़ायूं ऐं उन सां गॾु पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांखे जेको ज़ो वितर पढ़ायो। हाणे इहा हदीस किताब सही इब्न खुज़ैमा में किताब सलात में इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु थो करे बाब ज़िक्र दलील ब अन्नल वितर लैस बिफ़र्ज़िन उन जाइ ते हदीस मुबारका मौजूदु आहे। बल्कि अञा तव्हां अॻिते हलो हदीस किताब मुस्नद अबी यला जे अंदरि हदीस जाबिर जी सीरीज़ में सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां बि सही सनद सां साबित आहे। फरमाइंदा मूं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में जेका माण्हुनि खे नमाज़ पढ़ाई हुई सल्लैतु बिहिन्न समान रकातिन। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो अहिड़ो टाइम आयो जो आउं औरतनि जी इमामत कंदो हुउमि ऐं औरतनि खे मूं जेका नमाज़ तरावी पढ़ाई हुई फरमाइंदा उहा 8 रकात आहे। ऐं अॻियां हदीस में इहो फरमाईंदा त इन शइ जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि इल्मु हुयो इहे मनाए त मूं इमामत कई पे ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुंहिंजी नमाज़ जी जमात हिन तइदाद जी ख़बर न पाण फरमाईंदा बिल्कुलु नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ख़बर हुई ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन शइ ते राज़ी रहिया हुआ। बल्कि जेकर अञा तव्हां अॻिते वज़ाहत कंदो त इन हदीस में हालांकि मामिलो त क्लियर थी चुकियो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां तरावी नमाज़ जो जेको सुन्नत तइदाद आहे सिर्फ़ु 8 साबित आहे। पर अॻी शइ इन मामले खे अञा वधीक वाज़े थी करे ईअं सम्झो त क़रीब सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे ज़माने में सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो क़रीबन इजमा थी चुको आहे त नमाज़ तरावी जो तइदाद 8 रकातूं आहे। ऐं वॾी दिलचस्पी जी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधाईंदो हलां त इहा जेका हदीस आहे जेकॾहिं तव्हां इन जी इस्नादी हैसियत ॾिसो त जी मुहद्दिसीन जी इस्लाम हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो सिलसिलतु ज़हब सोन जी कड़ी। हीअ हदीस इन जी सनद तव्हां ॾिसो सम्झो सोन जी कड़ी आहे जेका इन शइ ते दलालत पई करे त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सभु जा सभु 8 रकात तरावी जा ई क़ाइल आहे। इमाम मालिक रहमहुल्लाह हाणे केरनि इमाम दारिल हिजरा पंहिंजे किताब मुता इमाम मालिक जे अंदरि किताब सलात फ़ी रमज़ान में उन्हनि हिकिड़ो बाब क़ाइमु कयो बाब माजा फ़ी क़ियाम शहर रमज़ान जो ते हदीस मुबारक मौजूदु आहे। पहिरियों हदीस रावी इमाम मालिक इमाम दारिल हिजरा ज़िक्र कंहिंखां पिया कनि सोब वक़्त जो इमाम आहे इमाम मोहम्मद बिन यूसुफ अल किंदी ऐं सम्झो त जंहिंजे लाइ हाफ़िज़ इब्न हजर ऐं कई ऐं मां वॾा तारीफ़ करे मां त सिकतुनि सबतुनि। हाणे उहे ज़िक्र नक़ल पिया कनि पंहिंजे नाने खां सैयदना साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जेके सहाबी रसूल आहिनि ऐं साहिब बिन यज़ीद जे जेकॾहिं फ़ज़ाइल में वेंदासीं त गुफ़्तगू डिघी थी वेंदी। उहो माण्हू आहे जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन स्पेशली दुआऊं कयूं आहिनि। हाणे उहो साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा ॻाल्हि थो करे ऐं हदीस जे सनद ते गौर कयो न इमाम मालिक रहमहुल्लाह ऐं सैयदना साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु इन सहाबी जे विच में सिर्फ़ु हिकिड़ो रावी आहे विच में ऐं सोब वक़्त जो इमाम बिल्कुलु परफेक्ट सही सनद। हाणे सैयदना साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे ज़माने में पाण सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ऐं सैयदना तमीम दारी रज़ी अल्लाह ताला अन्हु इन्हनि ॿिन्ही खे सैयदना उमर हुकम ॾिनो हो त माण्हुनि खे नमाज़ तरावी पढ़ाइनि ऐं तइदाद केतिरो 8 रकात तरावी
कुल 11 रकातूं ऐं यकूम लिन्नास बिइहदा अशरत रकातन। सन उमर जे तरफ़ां इन ॿिन्ही साहबा खे हुकम थियो तव्हां माण्हुनि खे 11 रकातूं जेको सो तरावी पढ़ायो, 8 रकात तरावी, 3 रकातूं वितिर। त इन समूरे अहादीस खे साम्हूं रखंदो त हिकिड़ी पकी पुख़्ती हक़ीक़त तव्हांजे साम्हूं ईंदी त नमाज़ तरावी जे सिलसिले में जेको सुन्नत तइदाद आहे उहो सिर्फ़ु 8 आहे। ऐं केरु ईअं बि न सम्झे त इहे शायदि कंहिं मसलक जी ॻाल्हि आहे, कंहिं जमात जी ॻाल्हि आहे, न, हीअ हिकिड़ी इंसाफ़ पसंदी ते मबनी ॻाल्हि आहे। हता की तव्हां ॾिसो अनवर शाह काश्मीरी रहमहुल्लाह हनफ़ी मकतब फ़िक्र जा आलिम न बल्कि चोटी जा आलिम आहिनि। जेकॾहिं असां हुनजी सवाने उमिरी ते लिखियल किताबनि खे ॾिसूं था, हुनखे सानीअ इमाम अबू हनीफ़ा चयो वियो, हुनजी ज़हानत जा वॾा मिसाल आहिनि। हाणे उन्हनि जो किताब जेको उन्हनि उर्फ़ शुज़ी लिखियो आहे, उन में जॾहिं तरावी जे मसइले ते अचनि था, हालांकि हनफ़ी मकतब फ़िक्र जा इमाम आहिनि पर मुनसिफ़ आहिनि, चवनि छा था, पाण फरमाइनि था वला मिनास मिन तस्लीमिन अन तरावीहु समान रकातिन। फरमाइनि था इन शइ बिना को चाढ़ो ई कोन्हे त तरावी नमाज़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां पाण करीमनि जी सुन्नत सिर्फ़ु 8 रकात आहे। अॻियां वरी अहादीस जो इख़्तिलाफ़ी मामिलो ज़िक्र करे वरी आख़िर में लिखनि था व सह अनहु समान रकातिन, त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां सही अहादीस सां सिर्फ़ु 8 रकात तरावी साबित आहे। इन समूरी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो ई आहे। ऐं कोशिशि कजे हिननि शयुनि खे मसलकनि, तर्ज़ीमनि, जमात इन्हनि खां हटी करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत खे तलाश करण जे इरादे सां अगरि को तहक़ीक़ करे थो, छानबीन करे थो, त इन ई नतीजे ते पहुचे थो त सुन्नत जेको तादाद आहे नमाज़ तरावी जी रकात जो उहो 8 रकातूं। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।